औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 15 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। हिन जो असांजो मौज़ू आहे मोहम्मद क़ाइम जोखे उर्फ़ दाइजन जो शजरो। मोहम्मद क़ाइम खे हिकु पुटु आहे, इमाम बख़्श, ऐं उन सां गॾु उन जो सोटु अब्दुल हकीम। इमाम बख़्श खे हिकु पुटु आहे, शाह मोहम्मद, ऐं इमाम बख़्श जो जेको सोटु हुयो अब्दुल हकीम, उनखे हिकु पुटु आहे मुहर्रम अली। शाह मोहम्मद खे 7 पुट आहिनि: दीदार अली, मंज़ूर अली, एजाज़ अली, अयाज़ अली, सरफराज़ अली, रियाज़ अली, फयाज़ अली। मुहर्रम खे 3 पुट आहिनि: ख़ादिम हुसैन, माशूक हुसैन, शमशाद अली। दीदार अली खे हिकु पुटु आहे, सलीम अख्तर। मंज़ूर अली खे 2 पुट आहिनि: इसरार अली, ओन अली। एजाज़ अली खे 2 पुट आहिनि: मंसूर अली, तनवीर रज़ा। अयाज़ अली खे हिकु पुटु आहे, मोहम्मद अब्बास। सरफराज़ अली खे हिकु पुटु आहे, शीराज़ अली। रियाज़ अली खे 3 पुट आहिनि: साहिल अब्बास, ज़ैन अब्बास, उमेल अब्बास। ख़ादिम हुसैन खे 2 पुट आहिनि: इरशाद अली, इरफान अली। शमशाद अलीअ खे हिकु पुटु आहे, दानिश अली। मंसूर अलीअ खे 2 पुट आहिनि: अयान अब्बास, अज़लान अब्बास। इरशाद अलीअ खे 2 पुट आहिनि: शायान अली, सुहान अली। इरफान अलीअ खे 2 पुट आहिनि: अज़ादार हुसैन, हैदर अली। मथे ज़िक्र करे आयासीं इमाम बख़्श ऐं हुनजे सोटु अब्दुल हकीम खे पिणु, ऐं हिते उनजे न्याणी मोहम्मद पनाह जो ज़िक्र बि करियूं था। पनाह लॾे आयो हो शतेवाण खां, गुड ख़ैर मोहम्मद आरिजा जे अंदरि। मोहम्मद पनाह खे 4 पुट आहिनि: मुख़्तियार अली, निसार अली, अख्तियार अली उर्फ़ गुलाम मुर्तज़ा, ज़ुल्फ़कार अली। मुख़्तार अलीअ खे 4 पुट आहिनि: सज्जाद हुसैन, मेहरान अली, आसिफ अली, काशिफ अली। निसार अलीअ खे 3 पुट आहिनि: राजा, ताहिर अली, साहिल अब्बास। ज़ुल्फ़कार खे 2 पुट आहिनि: मून अब्बास, सैफ अली।